एडियूं साॻियूं लिस्टियूं कुझु टाइम अॻे बि DIG हैदराबाद पर उन्हनि ते अमल को कोन थियो। उहे साॻिया SHO साॻी सीटुनि ते वेठा आहिनि। हिकु तरफ़ ॾिठो वञे त मंशात फरोशन जी मशकूक तरीक़े सां लिस्ट जारी करण जो रिवाज वधंदो पियो वञे, पर उन ते अमल कुझु नथो थिए। छा उन्हनि ते IG सिर्फ़ु हुकुम करण बजाए अमल कराईंदो? ऐं हिकु तरफ़ मंशात फरोशन जे मामले ते हैरत अंगेज़ ॻाल्हि उहा आहे त अस्सलाम वालेकुम दोस्तों, कुझु टाइम अॻे बॉलीवुड ते हिकिड़ी मूवी ॾिठी हुई जंहिंजो नालो हो ड्रग्स मनी, यानी मंशात जो पैसो। गरीब छोकिरा हूंदा आहिनि जेके पैसे लाइ इलाही परेशान हूंदा आहिनि, हिकु वॾे माण्हू वटि वेंदा आहिनि। उहो वॾो माण्हू बज़ाहिर सियासी समाजी ऐं माशरे जो हिकु मोज़िज़ माण्हू हूंदो आहे, पर अंदरूनी तौर ते उहो मंशात फरोश ऐं मंशात सप्लायर हूंदो आहे, माण्हू मंशात जो वॾो डीलर हूंदो आहे। त हू जे ग़रीब छोकिरा वटि वेंदा आहिनि उनखे चवंदा आहिनि असांखे हिकिड़ो कमुकारु ॾे, त हू चवंदो आहे तव्हांखे हिकिड़ो कमु ॾियां थो ऐं कुझु किरोड़ ॾियां थो। कुझु किरोड़ तव्हां खणी वञो ऐं उते मंशात पैसा वञो उते ॾियो, ऐं तव्हांखे मंशात मिलंदी, उहो मंशात उते खणी अचो ऐं तव्हांखे 20% हिसो मिलंदो। हुन छोकिरनि खे किरोड़ रुपया ॾींदो आहे। जॾहिं छोकिरा ॿाहिरि निकिरंदा आहिनि तक़रीबन 2-3 कलाकनि खां पोइ हुननि खे फ़ोन ईंदो आहे उन साॻिए डीलर जो, ऐं डीलर हुननि खे चवंदो आहे त हीअ जेकी तव्हां वञो पिया, फ़िलहालु अॼु इहा डील कैंसिल थी आहे ऐं सुभाणे शाम जो इहा डील हलंदी, इहे पैसा फ़िलहालु तव्हां पाण वटि रखो। हाणे ग़रीब छोकिरा हूंदा आहिनि, हू चवंदा आहिनि हीअ जेको मंशात जो पैसो असां वटि पैसो आयो आहे, किरोड़ रुपया आहिनि, ऐं हिननि खे छा कयूं? हुनजी नियत ख़राबु थींदी आहे। ऐं अॼु राति ताईं बि असांखे टाइम आहे, सुभाणे ताईं टाइम आहे, सुभाणे शाम ताईं टाइम आहे, इन पैसे खे असांखे त यूटिलाइज़ कयूं, यानी इंस्टॉलेशन कयूं, उन पैसे मां असांखे को फ़ाइदो मिले, को फ़ाइदो मिले। त हू छोकिरा हिकिड़े मंशात फरोश डीलर हूंदो आहे, हुनखे चवंदा आहिनि त असांखे एतिरी मंशात ॾे, तोखे असांखे किरोड़ रुपया ॾियूं था। त उहे मंशात जेके फरोश हूंदा आहिनि उहे पुलिस वारनि सां मिलियल हूंदा आहिनि, त हू पुलिस वारनि खे अॻे आगाह करे छॾींदा आहिनि त कुझु छोकिरा आहिनि जेके असांखे चवनि था मंशात ॾे, तव्हांखे किरोड़ ॾींदासीं। त हू मंशात हुननि खां पुलिस वारनि खां मिली करे हू मंशात फरोश हिकिड़ो हुननि खे पोइ जाल में फासी पवंदा आहिनि ऐं हुननि खां पैसो बि हथ मां हलियो वेंदो आहे। त हू जेकी मंशात हूंदी आहे उहा बि हथ मां हली वेंदी आहे, हू घाटे में अची वेंदा आहिनि। पर हू जेको वॾो डीलर हूंदो आहे उन्हनि सां पुलिस वारा जेके आला पुलिस वारा हुन सां मिलियल हूंदा आहिनि, अॻे हुनखे आगाह करे छॾींदा आहिनि जेकॾहिं 2 छोकिरा आहिनि त किरोड़ खणी आया आहिनि, उहो मंशात असांखे वठी विया आहिनि, मंशात हुन खां सॼो उहो गिरफ़्तार थी विया आहिनि। हाँ, ये डीलिंग पूरी सफाई के साथ होगी, हमारा और उनका पैसा लगेगा। मैं इस शहर के लिए काम करूंगा, इसमें पॉलिटिशियंस मेरी मदद करेंगे, तुम समझ रहे हो ना? हाँ, समझ गया। काम हो गया? हाँ, ये लीजिए। बहुत अच्छे। तो क्या ख्याल है तुम्हारा? अगले 2 हफ्तों के लिए $2 मिलियन रोज, मतलब 20 मिलियन। हाँ ठीक है। अॼु वरी हिकु दफ़ा ॿिए हमेशह जीअं वरी मंशात फरोशन जी लिस्ट जारी कई वई आहे DIG रेंज पारां, ऐं अॼु कल्ह खां वठी सॼो ॾींहुं सोशल मीडिया जे ज़ीनत बणियल आहे। दोस्तों, ने मंशात जी लिस्ट में कुझु ॼातल सुञातल दोस्त ऐं मंशात फरोशन खां कुझु अमलदार जेके भाड़ वठंदड़ आहिनि उहे, ऐं जेके सरेआम हींअर घुमंदा फिरंदा जेके असांखे माण्हू नज़र अचनि था उन्हनि जा नाला बि आहिनि। अहिड़ियूं साॻियूं लिस्टियूं कुझु टाइम अॻे बि DIG हैदराबाद रेंज या IG सिंध तरफ़ां जारी कई वयूं, ऐं उन्हनि में कुझु ऑफिसरनि जा SHOनि जा बि नाला हुआ, कुझु अमलदारनि जा बि नाला हुआ, पर उन्हनि ते अमल को कोन थियो। उहे साॻिया SHO साॻी सीटुनि ते वेठा आहिनि जेके मंशात फरोश जी लिस्ट में भाड़ वठण जे इल्ज़ाम में आयल आहिनि। दोस्तों, साॻी जाइ ते IG सिंध पारां हैदराबाद DIG रेंज में
हिकु गॾिजाणी थी आहे पुलिस ऑफिसरनि जी, उन में IG सिंध पारां सख़्तु फ़ैसिलो कयो वियो आहे त मंशात फ़रोशन ख़िलाफ़ु कार्रवायूं तेज़ कयूं वञनि, जंहिंमें IG सिंध चयो त मंशात ऐं ॾोहनि में कंट्रोल कयो वञे। दोस्तों, हाणे सुवाल इहो पैदा थो थिए जेके मंशात फ़रोशन जी लिस्ट में ॼातल सुञातल चेहरा जेके सरेआम घुमंदड़ फिरंदड़ आहिनि उन्हनि जा नाला बि लिस्ट में आयल आहिनि। हिकु तरफ़ ॾिठो वञे त मंशात फ़रोशन जी मशकूक तरीक़े सां लिस्ट जारी करण जो रिवाजु वधंदो पियो वञे, पर उन ते अमल कुझु नथो थिए। आख़िरकार लिस्ट में जारी कयल नालनि ते जेके मौज़ूज़ माण्हू आहिनि उन्हनि जा नाला आयल आहिनि, साफ़ी जा नाला आयल आहिनि, अमलदारनि जा नाला आहिनि जेके मंशात फ़रोशन खां ॿाहिरि था वठनि। छा उन्हनि ते IG सिंध सिर्फ़ु हुकुम करण बजाए अमल कराईंदो ऐं उन्हनि ते एक्शन खणंदो? हिकु तरफ़ मंशात फ़रोशन जे मामले ते हैरत अंगेज़ ॻाल्हि उहा आहे त एंटी नार्कोटिक्स आख़िर कहिड़ी बला आहे, उहो एक्शन कॾहिं खणंदी? एंटी नार्कोटिक्स हिकिड़ी उहा फोर्स आहे जेकी मंशात खे रोकथाम लाइ एक्शन खणंदी आहे, पर एंटी नार्कोटिक्स में जेके वागू वेठा आहिनि उन्हनि खे रसो केरु विझंदो? ॿी तरफ़ पुलिस डिपार्टमेंट वेठल ऑफिसर ऐं अमलदार हिन कॾहिं कमु यानी मंशात मां हथ न कढंदा तेसिताईं हिन ते ज़ाब्तो कीअं ईंदो? हिदायतूं जारी कंदड़ IG सिंध पहिरीं पंहिंजे डिपार्टमेंट में वेठल अमलदारनि ख़िलाफ़ु कार्रवायूं करे। मंशात फ़रोशन ऐं सहूलियतकारनि जे ख़िलाफ़ ऐं उन में पुलिस ऑफिसरनि जेके मलूस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कीअं थींदी? ॿी तरफ़ ॾिठो वञे त दोस्तों त सोशल मीडिया ते कुझु ज़ातियात ते ऐं कुझु पंहिंजे मुफ़ाद लाइ मामलात हली रहिया आहिनि। आख़िर में लतीफ़ सरकार जा ॿ लफ़्ज़ चवंदसि, अला ॾाई न थियां ॾाई ॾुख ॾिसनि।